रमजान शरीफ वाले महीने में भी मुसलमान नमाज पढ़ने लाए तैयार नहीं। रमजान शरीफ जेड़े महीने में भी मुसलमान कुरान शरीफ जी तिलावत करने लाए तैयार नहीं। रमजान शरीफ जेड़े महीने में भी मुसलमान हाँ रोज़ा रखने लाए तैयार नहीं। चंगा भला जिसना है वायसना सेहतमंद रमजान जा रोज़ा न रख्यूं। अल्लाह अकबर कबीरा। ओ मुझा अजीजो मुझा भाईरो दिल रत जा घोड़ा गाड़े रहिया अलाए शातिया मुसलमान के अलाए शो मुसलमान लापरवाहिया अलाशो मुसलमानन को रमजान जी खुशी भी मोकलाए भैया। अल्लाह अकबर कबीरा। मुझे याद आ माजरे नंढड़ो रमजान शरीफ जो चंद्र वेंदो अल्लाह जी ज़ात जो कसम एडा त माण्हू मस्जिद में रमजान जे चंद्र ॾिसण सां पहुची वेंदा ॼण त जुमे जी नमाज़ मगरिब जी नमाज़ में एडा माण्हू अजी मस्जिद में वेंदा जो मस्जिद फुल थी पवंदी। तरावीह नमाज़ पढ़ण जो शौक़ सब बेदीन दीनदार थी वेंदा सब नमाज़ी थी पवंदा। ॾाढनि कतरनि वारा कूड़ाइण वारा ॾाढियूं छॾे ॾींदा। व्याज खोर रमजान में तौबा ताइब थींदा। रुश्वती रमजान में तौबा ताइब थींदा। ज़ानी रमजान में तौबा ताइब थींदा। जुआरी रमजान में तौबा ताइब थींदा। शराबी रमजान में तौबा ताइब थींदा। नशाई रमजान में तौबा ताइब थींदा। अल्लाह अकबर कबीरा। वाह जो वो ज़मानो हो वाह जो रमजान जी मुसलमानन में खुशी पैदा थींदी। सब जो सब नेक बणी वेंदा सब जो सब नमाज़ी बणी वेंदा सब जो सब रोज़ा रखंदा वॾा त रोज़ा रखनि मर्द त रोज़ा रखनि मायूं त रोज़ा रखनि पर नंढड़ा ॿार बि रोज़ा रखंदा। एतिकाब जे लाइ मर्द जी मस्जिद में एॾा वेंदा जो मस्जिदियूं फुल थी पवंदियूं अञा एतिकाब वारा माण्हू बची पवंदा। अल्लाह अकबर कबीरा। हाँ मायूं भी घर में एतिकाब जो एतमाम कनियूं पर नंढड़ा ॿार भी खुशी में एतिकाब में वेंदा। अलाए शादी मुसलमानन के जो एतिकाब में वेहण जे लाइ मुसलमान तैयार आहिनि। हाणे भी मां 7 खां वठी प्रोग्राम रमजान शरीफ जा शुरू कया आहिनि। जंहिं मस्जिद में वञा तो मूंखे इहा ई ॻाल्हि था कनि त साईं चङा भला माण्हू रोज़ा नथा रखनि साईं चङा भला माण्हू नमाज़ नथा पढ़नि साईं एतिकाब में न वेठा आहिनि। हिन मस्जिद में भी कोई एतिकाब में न आहे। ॿुधाइनि था साईं हुन मस्जिद में भी कोई एतिकाब लाइ न आहे। ओ मुसलमानो छो पाण खे तबाह ऐं बर्बाद कयो अथव छो पाण खे टच मोबाइल में फसायो अथव छो पाण खे गुनाहनि में तबाह ऐं बर्बाद कयो अथव छो पाण खे लापरवाह बणायो अथव। ईअं न थिए जो क़ब्र क़यामत में रत जा पुड़ारो ओ बेनमाज़ियो ओ बेरोज़ा और रमजान जे एहतराम न करण वारो वरी भी मां तव्हांखे गुज़ारिश थो कयां हिन मोबाइल जे ज़रिए हिन फेसबुक जे ज़रिए हिन यूट्यूब जे ज़रिए इंटरनेट जे ज़रिए सभिनी खे मुअद्दबाना मिन्थे मेड़ थो कयां अल्लाह जो वास्तो तो संभालियो पाण जिन रमजान जो एहतराम न कयो आहे। हाणे भी तव्हांखे वक़्तु हाणे भी 2-3 ॾियारा रमजान जा पिया आहिनि वरी भी मोटीअ जो अल्लाह ॾे जंहिं रोज़ा न रखिया आहिनि वरी भी अल्लाह ॾे मोटीअ जो वरी भी अल्लाह खां माफ़ी घुरो। अल्लाह जे रहमत जा दरवाज़ा खुलिया ई खुलिया पिया आहिनि। अल्लाह जे माफ़ीअ जा दरवाज़ा खुलिया ई खुलिया पिया आहिनि। थोरो तव्हां सूर्य जो सॼी दिलि सां तौबा ताइब थियो। अल्लाह फरमाए थो मां उमिरि जूं मदायूं माफ़ करण जे इंतज़ार में आहियां। बानड़ा सुरीता वेझो त थी विया अच त सयूं मोॾे अने
إلى ربكم وأسلموا له يا عبادي الذين أسرفوا على أنفسهم لا تقنطوا من رحمة الله إن الله يغفر الذنوب جميعا إن الله يغفر الذنوب جميعا إن الله يغفر الذنوب جميعا إنه هو الغفور الرحيم رمضان جي روزن جي لائے بھی عذر مانو ٹھائیں ویٹا ہے اٹکلیوں کہیں ویٹا قربان ونعما صحابن جی ایمان مزا جنگ بدر لگیا رمضان جے مہینے میں نبی زین جا غلام رمضان جے مہینے میں روزن سان لڑیا کافرن دا وڑیا 14 نبی زین جا غلام رمضان جے مہینے میں لڑندے روزن میں شہید تھیا حضرت علی المرضا شیر خدا فرمائے دو مجھے ڈاڈی گال پسند جو گھر میں جا ڈیاڑا وجن والی جواد دے روزہ وجن اج حضرت علی جا ابزار صدان والا روزن رکھن لائے تیار مائن مجھو پیارو نبی مجھو سونو نبی ایڈو رمضان جے مہینے گے جسی کرے خوش تھیندا رمضان جو چند ڈسی نبی زین ایڈا خوش تھیندا صحابی فرمائندہ نبی زین کے ایڈی خوشی کہیں بھی مہینے جے اچن میں نہ تھی جیڈی رمضان جے مہینے جے اچن میں نبی زین کے خوشی تھی زین مسکرائندہ سائن ہوئی بکھدا پر انیا رمضان جی خوشی میں انیا ودیک سائن کھلندا تبسم فرمائندہ سائن روزہ رکھدا سائن سجی زجی رات مجھے پیارو نبی مجھے سہنو نبی مجھے مٹھڑو نبی ہوں بھی راتن جو جاگ دو ہوں بھی راتن جو نبی زین نند نکندا آرام نکندا پر کدیں کدیں یارا مہینہ نبی زین کی رات میں آرام بھی کرے وٹھندا کی رات میں نند بھی کرے وٹھندا پر رمضان والے مہینے میں نبی زین پنجی نندو نند آرام کندا سجی سجی رات عبادت میں گزاری لہا سجی سجی رات سجدن میں گزاری لہا اج مسلمان جو یہ حال دو نظر جے جن رمضان جو راتوں کرکٹ لائنا ہر شہر میں رات جو وڈیوں لائٹوں ہوں کرکٹ جو انتظام کیو دونے بھج بجا لگی پیا بال جے کد بینٹ ہلان جے کد بھج بجا لگی پیا او ظالمو تانگے شاتھیا تان جو شو دماغ فریا رمضان جو راتوں کرکٹ کھیلنا جے لائن رمضان جو راتوں ہاں راند روند کرن جے لائن رمضان جو راتوں عبادت جے لائن سجدن جے لائن رکن جے لائن قرآن جی تلاوت جے لائن علم القرآن خلق الإنسان علمه البيان الشمس والقمر بحسبان والنجم والشجر يسجدان والسماء رفعها ووضع الميزان الله تطغوا في الميزان وأقيموا الوزن بالقسط ولا تخسروا الميزان رمضان جا ڈینہ
व्यापार तिजारत निंड जाना है रमजान जा ॾींहं रोज़न जा आहिनि इबादत जा आहिनि सजदन जा आहिनि रुकुन जे लाइ ज़िक्र अज़कार जा आहिनि अव्वलु रहमतुन औसतु मग़फ़िरतुन व आख़िरु इत्क़ुम मिनन नार रमजान जो महीनो अल्लाह जी इबादत जो महीनो आहे रमजान जो महीनो परहेज़गारी जो महीनो आहे रमजान जो महीनो जन्नत कमाइण जो महीनो आहे रमजान जो महीनो प्यारे नबी मोहम्मद करीम जी सच्ची गुलामी करण जो महीनो आहे अल्लाह जो वास्तो दो नौजवान सजी सजी रात क्रिकेट में गुजारण वारो ओ अल्लाह जो वास्तो दो नौजवान सजी सजी रात टच मोबाइल में गुजारण वारो अल्लाह जो वास्तो दो नौजवान सजो सजो ॾींहुं रोज़ो रखी निंड में गुजारण वारो पाण संभालियो हाणे ॿ टे ॾियारा रमज़ान जा वञी बचाइनि आख़िरी वक़्तु बचो आहे वेचारे रमज़ान शरीफ़ जो नबी साईं अंदरि रोईंदा रमज़ान जी पिछाड़ी ॾिसी अल्लाह जी ज़ात जो कसम नबी साईं हाँ इत्काफ़ में वेंदा पाण नबी साईं जॾहिं आख़िरी रमज़ान गुज़ारियो हुआ नबी साईं 10 ॾींहं इत्काफ़ में वेंदा आख़िरी रमज़ान में नबी साईं 20 ॾींहं इत्काफ़ में वेठा नबी साईं आखिरी रमजान में नबी साईं बख़तमा जिब्राइल अमीन के बुधाया ओ मुझा अज़ीज़ो मुझा भाइरो नबी साईं रोईंदा रमजान शरीफ़ जो आखिरी रातियूं ॾिसी आखिरी ॾींहं ॾिसी साईं डांडियूं ॾींदा साईं सुल्का भरींदा साहबा फरमाइंदा नबी साईं के ग़मगीन ॾिसी असां बि रोई पवंदासीं साईं रोईंदा ओ मुंहिंजा अल्लाह रहमत वारो महीनो मोकिलायो थो वञे ओ अल्लाह हिबाज वारो महीनो मोकिलायो थो वञे मुंहिंजनि उम्मतनि जो छा थींदो वाह जो महीनो हो रमज़ान जो नेकी करण पिया हिकिड़ी त 70 नेकियुनि जो सवाब पियो मिले क़ुरान मजीद जो हिकिड़ो ख़त्मो पिया कनि त 70 ख़त्मनि जो सवाब पियो मिले हिकिड़ो रुपयो पिया अल्लाह तुंहिंजी राह में ख़िरात कनि त 70 रुपए ॾियण जी ख़िरात जेतिरो सवाब पियो मिले वाह जो रोज़ा रखनि पिया रोज़नि जे करे तूं मेर ऐं बाज जी नज़र पियो फरमाइनि मन साम रमज़ान ईमान व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबि ओ मुंहिंजा अल्लाह साईं रोज़नि जे करे तूं मुंहिंजनि उम्मतियाणनि खे माफ़ियूं पियो ॾे रहमी रहम पियो नसीब फरमाए करम पियो फरमाए हाणे मुंहिंजी उम्मत जो अलाए छा थींदो ओ मुंहिंजा अज़ीज़ो तव्हां असांजे लाइ नबी साईं रोईंदा पाण त नबी साईं बख़्शल बख़्शायल पाण त नबी साईं गुनाहन खां मासूम असांजो अक़ीदो ईमान नबी साईं गुनाह करण त पंहिंजी जाइ ते पर नबी साईं जे दिल ऐं दिमाग़ में गुनाह जो ख़्याल भी पैदा न थींदो सभु नबी गुनाहन खां मासूम मुंहिंजो प्यारो नबी त सभिनी नबियनि जो सरदार ऐं सरताज हो ओ मुंहिंजा अज़ीज़ो नबी साईं तव्हां असांजे लाइ रोंदा तव्हां असांजे लाइ अखियुनि मुबारकनि मूं पाणी हारींदा तव्हां असांजे लाइ माफ़ीअ जूं दुआऊं घुरंदा तव्हां असांजे लाइ रहम अल्लाह खां तलबींदा तव्हां असांजे लाइ अल्लाह साईं अर्ज़ ऐं मरूज़ कंदा अॼु असांखे अलाए छा थी वियो आहे असां प्यारे नबी मोहम्मद करीम जो प्यार सभिनी नथा सघूं अॼु असांखे अलाए छा थी वियो आहे अॼु असां प्यारे नबी मोहम्मद करीम जी ग़ुलामीअ खे सभिनी नथा सघूं अॼु असां
पागल है मस्ताना है चरा थिया हूँ का खबर नदी पवे रमजान जे महीने में भी वेठा मोबाइल दे वेठा टिकटॉक जा वीडियो प्यारे सो वेठा सजी रात फेसबुक बिया हलायूं वेठा सजी रात व्हाट्सएप ते परायन मायन सा बिया हलायूं वेठा सजी रात परायन धारन औरतों सा कचहरियों बिया क्यों काल दे ओ जालिमो शाथा क्यों अल्लाह जे अजाब के दावतूं दा दियो तने ते बरसातियूं वञनी न थियूं हाणे भी ओ मुंहिंजा अज़ीज़ो मथों बरसातियूं चक्कर पेजनियूं पक्की बे वरी हाणे भी मूंखे दोस्तन ॿुधायो त साईं वरी ॿुधाईंदा त सुभाणे खां थी वरी तूफान वरी वॾियूं हवायूं ईंदियूं ओ मुंहिंजा अज़ीज़ो ये बार बार अज़ाब हवाउनि जी सूरत में बार बार अज़ाब बरसातनि जी सूरत में बार बार अज़ाब हाँ ओ मुंहिंजा अज़ीज़ो माकड़ जी सूरत में मईशत तंग लगी पई आहे बेरोजगारी वधी वई आहे महांग पवनी आसमान सां गारियूं थी करे तॾहिं बि असां सुधरण लाइ तयार न आहियूं तॾहिं बि रब खे परचाइण लाइ तयार न आहियूं तॾहिं बि मस्जिद में अचण लाइ तयार न आहियूं तॾहिं बि माफ़ी वठण लाइ तयार न आहियूं आख़िर तव्हांखे कजे छा कीअं वाइद कजे जेको तव्हांजे दिलि ऐं दिमाग़ में वेहे कीअं क़ुरान मजीद ॿुधाइजे जेको तव्हांखे असर अंदाज़ करे अॼु मां मोदबाना गुज़ारिश तो क्या अल्लाह जो वास्तो तो ओ भाऊ मसूद जी दावत में हिन मस्जिद में अचण वारो मां तव्हांखे मिंथ तो क्या मां मेड़ तो क्या हिन मोबाइल जे ज़रिए भाऊ मुकीम जे चैनल जे ज़रिए भाऊ काशिफ जे चैनल जे ज़रिए इंटरनेट ऐं फेसबुक ऐं यूट्यूब जे ज़रिए सारी दुनिया जे मुसलमाननि बिलख़ुसूस पाकिस्तान सिंध जे मुसलमाननि के मां सिंधनि के सभिनी खे गुज़ारिश तो कि अल्लाह जो वास्तो तव्हां मुंहिंजी ॿोली सम्झो भी था तंहिंजे करे महिरबानी फरमाए मुंहिंजे अर्ज़ खे पंहिंजे दिमाग़ में विहारियो टच मोबाइलनि जे ग़लति इस्तेमाल खां पाण खे बचायो महिरबानी करे रुजू अल्लाह कयो अल्लाह जे दर ते मोटी अचो रातिनि में क्रिकेटियूं रमज़ान वारनि में न खेॾो हाणे जेके ॿ टे रातियूं बचियूं आहिनि ये रातों इबादत में गुजारियो बटे जेके रोजा बचान ये रखो ऐं अल्लाह ताला जी कुरान शरीफ जी तिलावत में जो वक्त गुजारियो जिक्र अज़कार में वक्त गुजारियो अल्लाह ताला जे प्यारे नबी मोहम्मद करीम जे मदों सलात ऐं दुरूद शरीफ पढ़दा रहो जिक्र कयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह फज़कुरूनी अज़कुरुकुम वश्कुरूली वला तकफुरून कुल दुल्लाह विदुर रहमान अय्यम्मा तदू वलहुल अस्माउल हुस्ना वला तजर बिसलातिक वला तुखाफित बिहा वब्तगि बैन ज़ालिक सबीला वक़ुल अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तखिज़ वलदा वलम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क वलम यकुल लहू वलियुम मिनज़्ज़ुल्ल वकब्बिरहु तकबीरा कोई एहतराम रमजान जो भी ना है मुसलमान चंगा भला रोडन रस्तन ते खाईंदा दावत पींदा दावत पहलवान हाने भी माए रस्ते में जे शहर को गुजर पे कि अल्लाह जी जात जो कसमा इए बे मानू खाइन जो रमजान आई आगे असा रमजान जो मुसलमान एडो एहतराम करा जो असा जे एहतराम के सी काफर भी एहतराम करा यहूदी जो वाक्य मशहूर है एकड़ो यहूदी न जे पुट रोड ते पे कुछ खाधो यहूदी के वडी कावड़ाई पुट के रोड ते खाइंदो जी एडो चंबो है
जो पंज आंगलियों शुक्र जे मुंह ते छाप जी पियो शुक्रो किरी पियो खाइण वारी शइ त मूं छॾाइजी वई रोई करे पुट तो चवे पी गयो बाबा माता के एडो प्यारो कॾहिं मूंखे दड़को न ॾिनो आहे तव्हां हेॾो वॾो चंबो मूंखे छाजे लाइ आहियो मां कहिड़ो ॾोह कयो कहिड़ो गुनाह कयो कहिड़ो कसूर कयो त पीउ थो चवे थो छोकिरा बराबरि तूं मूंखे वॾो प्यारो आहे कॾहिं मां तोखे दड़को बि न ॾिनो आहे अॼु चंबो हयो त मां इन जे करे जो तूं रमज़ान जो एहतराम न थो करे चे बाबा रमज़ान त मुसलमाननि जे लाइ असां त यहूदियूं असांजे लाइ त रमज़ान आहे न जे बराबरि मुसलमाननि जे लाइ रमज़ान में मुसलमान बुख काटींदा आहिनि उञ काटींदा आहिनि रमज़ान में मुसलमान सरेआम रोडनि रस्तनि ते न आहिनि खाईंदा जेकॾहिं बीमार बि हूंदा आहिनि मरीज़ बि हूंदा आहिनि त लिकी छुपी पानी पींदा आहिनि लिकी छुपी मानड़ी खाईंदा आहिनि तूं वरी सरेआम रोड ते बि खाईंदो ॿीहर रोड ते खाईंदे ॾिठो मां त हिकिड़ो चंबो हूंदो मां पोइ बाक़ाइदा मार ॾींदो मां ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो और राजभर बिरादरी वारो ओ गांगड़ा बिरादरी वारो ओ ॿियनि क़ौमुनि सां तालुक़ रखण वारो अचे थो किताब में अल्लाह जी रहमत के एॾो वॾो जोश दियो अल्लाह साईं जॾहिं यहूदीअ खे मारियो पियो त कलमो नसीब फरमाए यहूदीअ खे घुराए पंहिंजी ज़ियारत ऐं दीदार कराए अल्लाह फरमाए त ॾाढा तो गुनाह कया कुफर में काए पियो ॾाढो मां तोखां नाराज़ तुंहिंजे लाइ जहन्नम जी बाहि लिखी पई अमाल नामे में पर जॾहिं तूं पुट खे चंबो आयो ऐं रमज़ान जे एहतराम जे करे पंहिंजे पुट खे धकुआयो ऐं तूं लफ़्ज़ चया त मुसलमान रमज़ान जे महीने में न खाईंदा आहिनि न पीअंदा आहिनि तूं रोड ते कीअं थो खाए पीए तूं रमज़ान जो एॾो वॾो एहतराम पंहिंजे पुट खे चंबो हणी करे ॾेखारियो मां अल्लाह जी रहमत जलाल में अची वई मां जो जंहिंजे दिलि में मुंहिंजे रमज़ान जो एॾो एहतराम आहे उनखे मां कीअं अज़ाब कयां कीअं जहन्नम जी बाहि में उछलाया तंहिंजे के उन महिल ई मां तुंहिंजो नालो जहन्नम जी लिस्ट में कटाए जन्नत जी लिस्ट में हणायो मां पर तूं काफ़िर आहीं जन्नत में न पियो वञी सघे तंहिंजे करे मां अल्लाह साईं आख़िरी घड़ीअ में तोखे कलमे वारी दौलत नसीब फरमाए पंहिंजी ज़ियारत ऐं दीदार कराए हमेशा जे लाइ तोखे जन्नत जो वारिस मालिक थो बणाया वले मन खाफ मक़ाम रब्बी जन्नतान فبأي آلاء ربكما تكذبان अञा वॾे आवाज़ सां ॾिसो रमज़ान में मुसलमाननि जो एहतराम ॾिसी करे काफ़िर भी यहूदी भी रमज़ान जो एहतराम कंदा हाणे मुसलमाननि में एहतराम ही न रहियो आहे त काफ़िर कीअं करनि अल्लाह अलाए छा थी वियो आहे मुसलमान ॾींहुं ॾींहुं मुसलमान पोइते था थींदा वञनि दीन खूं इस्लाम खूं क़ुरान मस्जिद खूं इबादत खूं ॾींहुं ॾींहुं पोइते हाणे त टच मोबाइलनि त सफ़ा बर्बाद करे छॾियो आहे सफ़ा तबाह करे छॾियो आहे सची ॻाल्हि इहा आहे ॾाढो ग़लति इस्तेमालु थो थिए टच मोबाइल जो ॾाढो हिकिड़ो मूंखे चइबो जीअं फेसबुक ते हर हर फिल्म जूं टुकरियूं थियूं अचनि साईं पोइ गुनाह न थींदो हर हर मायूं थियूं अचनि मां चयो भाई इहो ई त इम्तिहान आहे हिकु त हलायो न जे हलायो था त सही माना में फेसबुक जो इस्तेमालु कयो जीअं असांजा हे भाइर इंटरनेट जो फेसबुक जो यूट्यूब जो सही इस्तेमालु कंदा क़ुरान जा वाइज़ भरे भाऊ काशिफा भाऊ मुकीमा
वड़ा मुजाहिदन सच्ची गाल याद हो वड़ा मुजाहिद ये फेसबुक वारी बेहयाई वारी दुनिया की कुरान मजीद जे रंग सां रंगन पिया ये यूट्यूब जे बेहयाई वारे सिस्टम के कुरान मजीद जे वायदन सां रंगन पिया मां सभिनी के सोशल मीडिया वारन के मुबारक दुनिया जेके दीन जी खिदमत था करन फेसबुक दे इंटरनेट दे जेके जमीयत उलमा इस्लाम जो दिफा था कन जेको आलमन जो दिफा था कन अल्लाह जी जात जो कसमा ये कमाया यो इंटरनेट जो सही इस्तेमाल फेसबुक जो सही इस्तेमाल इंशाअल्लाह ताला तां जे लाए माफी निजात जो जरियो बणियो पर मुख्य दुख उन जो गलत इस्तेमाल घणे भांगे गलत सब मो इं समझो 99% मानू गलत इस्तेमाल था कन मोबाइल मां सच तो चवा कन गलत सब मो 99% आ जो सही इस्तेमाल बर्बादी करे शरिया न टच मोबाइल जोरिए जोरिए असंदे यहूदी नसारा फेसबुक ते असांजी आयतन में क्लिपियूं फिल्मूं मोकिलंदा जोरिए जोरिए परायन माइयूं तस्वीरां दा मोकिलन जोरिए जोरिए असांजी आयतन ते फेसबुक ते ड्रामन जा टुकड़ा मोकिले असांखे विचड़ाईंदा असांखे फासाईंदा असांखे ये ड्रामा ॾेखारे फिल्मूं ॾेखारे ये वीडिया परायन माइन औरतुनि जा ॾेखारे असांजे ईमान खे कमज़ोर पिया बणाइनि असांजी नज़र खे ख़राब पिया करनि राग ऐं साज़ ऐं गाना ॿुधाए असांजे कननि खे पलीद पिया कनि असांजे दिलनि खे मुर्दा पिया बणाइनि अॼु असां हिन टच मोबाइल खे लापरवाही सां इस्तेमाल था कयूं इहो कंहिंखे ख़्याल बि नाहे फिल्मुनि जे ॾिसण सां तोणे जो फिल्म जा टुकड़ा हुजनि उन्हनि जे ॾिसण सां वॾो गुनाह आहे अॼु असां लापरवाहीअ सां मुस्लमान इंटरनेट जो इस्तेमाल था कयूं वेठा ड्रामा था ॾिसूं वेठा बेहयाई बुछड़ाई फाशे वारा प्रोग्राम पिया हलायूं अल्लाह जी ज़ात जो कसम अल्लाह जी ज़ात जो कसम अल्लाह जी ज़ात जो कसम जेका हालत हिन वक्त मुसलमाननि जी आहे जेको वॾे मां वॾो मुसलमाननि खे धचको आयो आहे इन टच मोबाइलनि जे ज़रिए दीन खां परे थी आहे मस्जिद खां दूर थी आहे क़ुरान मजीद खां परे थी आहे रमज़ान जो एहतराम वयो रमज़ान जी ख़ुशी वई एतिकाफ़ वया रोज़ा मोकिलाए विया नमाज़ूं मोकिलाए वयूं मुसलमाननि खां अॼु ॾींहुं राति असांजा मुसलमान भाउर टच मोबाइल में लॻा पिया अॼु टाइम पास में लॻा पिया इहो टाइम पास न या तबाही आहे या बर्बादी आहे या रुसवाई आहे या ख़्वारी आहे और मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो जेको टाइम असांखे रोज़नि खे ॾियणो आहे अॼु असां उहो टाइम हिन टच मोबाइल निभाॻीअ खे ॾिनी वेठा आहियूं जेको टाइम असांखे क़ुरान मजीद खे ॾियणो आहे अॼु इहो असां टाइम टच मोबाइल निभाॻीअ खे ॾिनी वेठा आहियूं जेको टाइम असांखे ज़िक्र खे ॾियणो आहे इहो टाइम असां टच मोबाइल खे ॾिनी वेठा आहियूं पर जेकॾहिं ॾियूं था त सही इस्तेमाल कयूं मोबाइल खे क़ुरान शरीफ़ जी तिलावत कयूं मोबाइल में वेठा आलमनि जा वाइदा हलायूं वेठा क़ुरान जी तिलावत हलायूं वेठा क़ुरान शरीफ़ पढ़ूं वेठा हदीसां पढ़ूं ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो महिरबानी करे सही इस्तेमाल कयो इंटरनेट जो क़ुरान जा वाइदा चाढ़ियो क़ुरान जा वाइदा हलायो राग खां साज़ खां गाननि खां पाण खे बि बचायो पंहिंजनि मिटनि माइटनि खे दोस्तनि यारनि खे बि बचायो फिल्मनि जो बाइकाट कयो ड्रामनि जो बाइकाट कयो कहिड़ो फ़ाइदो आहे गाननि ॿुधण में कहिड़ो फ़ाइदो आहे लागन हलाइण में कहिड़ो
फायदो आ ड्रामन हलाइण में, कहिड़ो फायदो आ फिल्मन हलाइण में। लानतुल्लाह अलल काज़िमीन। फिल्म सॼो कूड़ा, ड्रामो सॼो कूड़ा, राग तबाहिया, साज़ तबाहिया। माण्हू चवंदा रूह जी रात, ओ चरियो ओ पागल ओ मस्तानो, रूह जी रात अल्लाह जो क़ुरान मजीद आ। जेकॾहिं तव्हांजो रूह बेचैन आहे त क़ुरान शरीफ़ जी तिलावत कयो। रूह जी रात रमज़ान शरीफ़ जा रोज़ा आहिनि। रूह जी रात अल्लाह जो ज़िक्र आहे। रूह जी रात प्यारे नबी मोहम्मद करीम जे मथां सलात ऐं दुरूद शरीफ़ जे पढ़ण में आहे। रूह जी रात अल्लाह जे काबे में आहे। रूह जी रात मदीने शरीफ़ में आहे, मस्जिद नबी में आहे। रूह जी रात अल्लाह जे घरनि में आहे। और राजपर साहब कांगरा साहब, जॾहिं बि तव्हांजी दिल बेचैन ऐं परेशान ऐं मायूस वञो करे मस्जिद में अची डोड़ंदा ऐं डुकंदा, नमाज़ पढ़ो, सजदा ॾियो, क़ुरान जी तिलावत कयो। मस्जिद में अची वेही रहो, ॾिसो अल्लाह कीअं थो तव्हांखे सुकून ॾे, केॾो आराम थो नसीब फरमाए। अन्नल मसाजिद लिल्लाह फला तदू अल्लाह यादा। अञा वॾे आवाज़ सां चरिया थिया आहिनि माण्हू, चवंदा साईं रूह जी रात राग आहे। पागलो, रूह जी रात राग न आहे। रूह जी रात अल्लाह जो क़ुरान आहे, मस्जिद आहे, निमाज़ आहे। मां नथो चवां जुनैद जमशेद जो बयान आहे। जुनैद जमशेद को वक़्त में वॾो रागींदड़ हो, वॾो फनकार हो, वॾा गाना चवंदो हो। पोइ चई हिकिड़े बयान में त जेको सुकून मां बंगलनि में ॻोल्हियां पियो, जेको सुकून मां मालातनि में ॻोल्हियां पियो, जेको सुकून मां राग मूं, शोहरत मूं, वाह मूं ॻोल्हियां पियो, उहो सुकून अल्लाह साईं मूंखे मस्जिद में, निमाज़ में, क़ुरान जी तिलावत में, पंहिंजे ज़िक्र में नसीब फरमायो। अॼु मिंथ थो कयां, केतिरा असांजा पंहिंजा बि दोस्त फेसबुक हलाईंदा आहिनि, वेठा किल्मा हलाईंदा आहिनि ड्रामे जो, वेठा वीडिया ॾिसंदा आहिनि पराइनि माइनि जा। उन्हनि खे फॉलो करे छॾियो अथऊं, कटे छॾियो, इहे वीडिया न ॾिसो। हिकिड़ो मूंखे चइबो चई साईं अचनि थियूं मायूं। मां चयो अचनि थियूं त पहिरीं नज़र माफ़ आहे, तव्हां मथे फिराए वञो, बीहारियो न। हिकिड़ो वरी चइबो चई साईं पहिरीं नज़र माफ़ आहे, पोइ मिड़ई झटड़ी ॾिसूं। मां जो इहो झटड़ी थोरो ॾिस, पोइ मलाइक बि डंडा संडाई वेठा थी क़बर में। पोइ तो माइटनि खे चई छॾिजांइ त मरी वञा त तेल पुठीअ खे हणी छॾनि। अल्लाह कीअं सम्झायूं, सची थकी था पऊं, भॼी भॼी हेॾे होॾे 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 होॾे। अलाए छो माण्हुनि में क़ुरान जो शौक़ु पैदा नथो थिए, अलाए छो माण्हू मस्करियुनि खे चाहिनि था, मज़ाक़नि खे माण्हू चाहिनि था, भोगनि जे करे। रमज़ान जहिड़े महीने में भी मस्करी मज़ाक़, हे रोण जो महीनो आहे, रब खे परचाइण जो महीनो आहे, इबादत जो महीनो आहे। अल्लाह जो वास्तो दो मुसलमानों संभालियो, मां अमड़िन खे, मां भेनरन खे, मां तव्हां सभिनी भाइरनि खे गुज़ारिश करण आयो आहियां, हयातीअ ते को एतबार नाहे, ज़िंदगीअ ते को भरोसो नाहे। इहा ख़बर ई न हुई त वीचारो मुफ्ती अब्दुल शकूर सां हीअं गाॾीअ जो हादसो पेश ईंदो, वीचारो असां जुदा थी वेंदो। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, ईअं मौत माण्हूअ जे मथां चकर थो लॻाईंदो वधे। मौत जा लम्हा आहिनि, मौत जा फेरा आहिनि। कल हो हाणे साईं अब्दुल शकूर वीचारो मुफ्ती साहब एक्सीडेंट में कल बाबा साईं एक्सीडेंट में शहीद थिया।
कला शहीद डॉक्टर खालिद सुमर साहब बेचारो गोलन में परोण दी मस्जिद में शहीद और मुझा अजीजो मुझा भाईरो कल बेचारो जुने जमशेद बेचारो जाल किरण सा क्रेश तेरण सा शहीद थियो तोखे मुखे भी दुनिया जो जान छड़नो तोखे मुखे भी ओ मुझा दा मुझी अम्मा ओ मुझी भेण तोखे भी कब्रिस्तान दे वञणो या नसीब वरी अल्लाह रमजान जो महीनो असांजी जिंदगी में अचायल आहे कल केतिरा ई मिट माइट रुझी रहा अॼु वेचारा केतिरा ई मरी चुका हूंदा अगले रमजान में केतिरा ई असांजा मिट माइट ज़िंदा हिन रमजान में वेचारा नज़र नथा अचनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो वक्त तो अल्लाह के पर जान जो रिजान जो टाइम तो घड़ी तो वारो क्यों अचो अल्लाह माफी वठो अल्लाह रहम तलबो अल्लाह बाज वठो नबी से फरमायो रमजान जी रातन में अल्लाह से मगरिब को दी वेंदे फजर ताईं दुनिया वाले आसमान दे लईंदो आ ऐलान कंदो आहे को गुनाहगार हिन भला रातन में मुखो माफी वठे तमाम जो मदायूं माफ किया रब ऐलान कंदो आहे को रे औलाद हिन रातन में मुखो दाऊं घुरे त मौला संजोल भरिया रब ऐलान कंदो आहे को बीमारन में वरदल ला इलाज मर्ज में आ कैंसर वारो मर्ज दल शुगर वारो मर्ज दल ब्लड प्रेशर वारो मर्ज एमबी का बीमारी आ दुनिया के डॉक्टरन के दुनिया के तबीबन के दुनिया के अस्पतालन के दुनिया के हकीमन के बीमारी समझ में न अचे अल्लाह फरमायो या बीमारी ॾियण वारो भी माया वरी इन बीमारी में जान छॾाइण वारो भी माया ओ मरीज़ो इन भलारी रात में रमजान जी रात में मुंहिंजा सजदा ॾियो मुंहिंजा रुकू कयो मुंहिंजी नमाज़ पढ़ो पर जेकॾहिं तव्हां एॾा बीमारी में कमज़ोर थी आयो मुंहिंजे सजदनि जी तव्हांखे ताक़त नाहे मुझे रुकन जी तव्हांखे ताक़त नाहे मुझे कुरान जी तिलावत जी तव्हांखे ताक़त नाहे मां अल्लाह के दर्द जा दिल जे दर्द सां सॾु कंदा वञो मूंखे पुकारींदा वञो बिस्तरे देव जो अस्पताल में आयो रोड ते आयो फुटपाथ ते आयो मूंखे पुकारियो अल्लाह फरमायो दिल जे दर्द सां मूंखे सॾियो उजीब दावत दान फलियस्तजीबूनी वलियुमिनू बि लअल्लहुम यरशुदून व इज़ा मरिस्तु फहुव यशफीन और फरमाए मुझे अजीज़ो मुझे भाईरो वायु वलमादा रब्ब अन्नी मस्सनी अल्लुर्र व अन्त अरहमुर राहिमीन केर ॾींदो आहे बीमारी अल्लाह फरमायो जेकॾहिं तव्हां ला इलाज मर्ज़ में फासी आयो हिन रमज़ान जी भलारन राति में मूंखे रोई करे सॾु कयो दर्द सां दुआ घुरो ॾिसो त मां अल्लाह कीअं बीमारनि मां तव्हांजी जान छॾाए तव्हांखे सेहत वारी ज़िंदगी नसीब फरमायो रहियूं थो करे पाण अल्लाह ऐलान थो करे कुदरती आवाज़ पियो ॾे ताहे को मुश्किल में फातल दुआ घुरे त मां इन रातन में उन जी दुआ कबूल करे उनके मुश्किलात आ रहे पार ओ फरमाया मैं युजीबुल मुज़्दर इज़ा ويكشف السوء ويجعلكم خلفاء الأرض إله مع الله قليلا ما تذكرون जिनके कुरान मजीद असर करे तो वॾे आवाज़ सां जिनके कुरान जो करंट लगे तो वॾे आवाज़ सां
अजो इरादो कयो च इंशाअल्लाह नेक थींदासीं अजो इरादो कयो च इंशाअल्लाह नमाज़ी थींदासीं अजो इरादो कयो जो पंहिंजो रब परचाईंदासीं मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मां अॼु तव्हांखे मिंथ करण आयो आहियां अॼु मेड़ करण आयो आहियां अॼु मां तव्हांखे गुज़ारिश करण आयो आहियां अॼु मां तव्हांजे साम्हूं झोली फेराइण आयो आहियां रहम कयो पाण सां पंहिंजनि बचनि ॿारनि सां सभिनी खे दीनदार कयो सभु निमाज़ी कयो बचड़ा आलम कयो बचड़ा हाफ़िज़ कयो न हेरायो बचड़नि खे टच मोबाइलनि ते हिकिड़े दोस्त वटि मां वियुसि हुनखे 3 पुट टिन्हिनि खे टच मोबाइलियूं हथनि में वॾियूं महांगियूं 50-60 हज़ार जूं मां दोस्त खे चयुमि त हे छा कयो थी 3 ॿार उहे नंढड़ा हिकिड़े जी उमिरि 3 साल ॿिए जी उमिरि हिक ॿिए जे कॾा 4 साल हिकिड़े 5 3 लॻा पिया मोबाइल में मां चयोमांसि बाबा हाणे हे वॾा थी तोखे पटका ॿधाईंदा जो हाणे साईं हिननि खे मोबाइल में फासाए छॾियो थी वेठा टिकटॉक जा वीडियो वेठा आहिनि नंढड़ा ॿार नंढड़े ॿार जो दिमाग़ ईअं आहे जीअं पाणी पोइ तव्हां जेकॾहिं पाणीअ में जामे शीरी मिलाईंदव त शरबत थी मिलंदो तव्हां पाणीअ में खीर मिलाईंदव त खीर थी वेंदो पाणीअ में तव्हां माखी मिलाईंदव त मिठो थी वेंदो पर जेकॾहिं हिन ई पाणीअ में तव्हां पाखानो या पेशाब मिलाईंदव त पाणी छा थींदो पलीत थींदो ख़राबु थींदो तव्हां नंढनि ॿारनि जा ज़हन ख़राबु कया आहिनि असांजे मौलवियुनि जो बि इहो हाल थी वियो सची चङा भला मौलवी पंहिंजनि पुटनि खे पंहिंजनि नियाणियुनि खे मोबाइलियूं वठी ॾियूं हिकु हिकु अलॻि अलॻि मोबाइल आहे त भाउ असांखे यहूदियुनि हाणे कयो आहे न सही नमूने सां टीवी कढियऊं डिश कढियऊं VCR कढियऊं एंटीना कढियऊं केबल कढियऊं पर ॾिठऊं त घणा फाथा मौलवी बचा हाणे वरी इहा जो मोबाइल कढी अथऊं त मौलवियुनि जा बि तख़्ता हूंदा थी विया अल्लाह ईमान महफ़ूज़ रखी हे पिछाड़ी वारो वक़्तु आहे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे ईमान बचाइण बि ॾुखियो थी पियो आहे महिरबानी करे नंढनि ॿारनि खे मोबाइलियूं वठी न ॾियो चओ इंशाअल्लाह कंदव महिनत नंढनि ॿारनि खे मोबाइलियूं न ॾियो क़ुर मजीद हथनि में ॾियो वञी मदरसनि में छॾियो त आलिम थियनि हाफ़िज़ थियनि नेक थियनि मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी आयुसि तव्हांखे क़ुर शरीफ़ ॿुधायमि अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए अल्लाह ताला असांजे भाउ मसूद अहमद साहब जी ऐं ॿियनि बिरादरान जी महिनत क़बूल फरमाए सभिनि जे मथां अल्लाह रहम जी नज़र फरमाए सभिनी जी हाज़िरी अल्लाह क़बूल फरमाए सभिनी खे अल्लाह निमाज़ जो नूर नसीब फरमाए सभिनी खे क़ुर मजीद सां मोहबत नसीब फरमाए सभिनी खे अल्लाह लैलतुल क़द्र वारी राति जो सवाब नसीब फरमाए सभिनी खे अल्लाह साईं हिन रातनि में हाणे जेके रातियूं बचियूं इन में सुजागी करे इबादत जी तौफ़ीक़ नसीब फरमाए रब रहम फरमाए वरी 3 दफ़ा कुल अल्लाह शरीफ़